नारिन बुकेरा शरीफ प्रेस क्लब गवर्नमेंट बॉयज़ स्कूल में सकाफ़ती प्रोग्राम कोठाए वियो। उन हवाले से रिपोर्ट कर रहा है अमानुल्लाह खोखर। सॼी सिंध में इल्मु पिरायो सिंध संवारियो जो उनवान हेठि मल्हायो वेंदड़ एकता ऐं सकाफ़ती दिहाड़े ते आवाज़ टीवी जे सॾ ते बुकेरा शरीफ प्रेस क्लब गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल ऐं इलाइक़े जे सुधरियल तइलीम याफ़्ता माण्हुनि जे ॻोठ धिंगाणो बोज़दार में हिकु शानदार तक़रीब कोठाई वई, जंहिं में ॿारनि टेबलोज़ पेश कया, क़ौमी गीत ॻाया ऐं सुघड़नि पंहिंजे फ़न जा मुज़ाहिरा करे हाज़रीन खे झूमाए छॾियो। उन मौक़े ते माण्हुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जो माण्हू हूअं ई सकाफ़त सां मालामाल आहे, पर ही मीडिया जेको आहे उन सकाफ़त ॾे मल आहे। ख़ासि करे आवाज़ टीवी वारनि जी बि महिरबानी आहे जिन हिन सकाफ़त ॾे खे ऐं तहज़ीब खे उजागर करण लाइ हिकिड़ो पंहिंजो पाण मल्हायो आहे। ऐं आवाज़ सदाईं इहो ई आवाज़ ॾिनो आहे त आवाज़ ॿुधो त सिंध जी सकाफ़त छा आहे, तारीख़ छा आहे, तहज़ीब छा आहे। सकाफ़त 5000 साल पुरानी आहे ऐं असां सभिनि सिंधियुनि खे ऐं ख़ासि तौर ते आवाज़ चैनल वारनि खे भरपूर नमूने सां मुबारकबाद ॾियूं था जंहिं इन्हनि खे उजागर कयो ऐं सिंधी सकाफ़त पाण में इहे मेला जेके लॻराया आहिनि इन्हनि मीडिया वारनि ऐं तमामु शुक्रगुज़ार आहिनि मीडिया वारनि जो जिन्हनि वॾो वॾो प्रोग्राम अरेंज कयो आहे। सिंध जेका आहे सा उहा सदियुनि खां आहे, सिंध सदियुनि जो सॾु आहे ऐं ही तव्हां मीडिया वारनि जे तवसु सां छो जो हिन खे असांखे प्रोमोट करण में जेका मेजर जेको रोल आहे उहो मीडिया वारनि जो आहे ऐं असां तव्हां सभिनी मीडिया वारनि जा आवाज़ टीवी वारनि जा ऐं जेको जेको ग्रुप हिते असांजे ॻोठ में कई आयो आहे हिन सिंध जी सकाफ़त जे लाइ, सिंध जे कल्चर जे लाइ, सिंध जी टोपी अजरक ऐं हिनखे दुनिया में उजागर करण जे लाइ असां उन्हनि सभिनी जा जेके शुक्रगुज़ार आहियूं तूं आवाज़ टीवी सत पारां कोठायल मेड़ाकनि में नंढा तोड़े वॾा लोक रक़्स ते झुमरियूं पाईंदा रहिया। बुकेरा शरीफ जे गलियुनि मां निकिरंदड़ रैलियुनि में अजरकनि जा रंग विखरिया त सिंधी टोपी पटको पाईंदड़ जवान बि पुठ ते न हटिया। मुख़्तलिफ़ तक़रीबनि में रक़्स कंदे जीए सिंध वारा जीअनि जा नारा लॻाईंदा झूमदा रहिया। कैमरामैन आबिद अली सां गॾु अमानुल्लाह खोखर, आवाज़ न्यूज़, बुकेरा शरीफ।